आबादकारी ना मंजूर धारिया सिंध छॾे वञो सिंध असांजी माउ आहे धारी आबादकारी ना मंजूर धारिया सिंध छॾे वञो सिंध असांजी माउ आहे सिंधी कौम सिंध में रहंदी हिकिड़ी क़ौम सिंधी कौम धारिया ना मंजूर सिंध में धारिया ना मंजूर सिंध में धारिया ना मंजूर तव्हांखे जस था पेश कयूं जेको पंहिंजो क़ौमी फर्ज़ सम्झी करे अॼु पूरे सिंध में एहतजाज जो सॾु ॾिनो आहे धारी आबादकारी ख़िलाफ़ ऐं इन्हनि सभिनी साथियुनि खे जस पेश थो कयां त उन्हनि सॾ खे लबैक कंदे शाहपुर चाकर प्रेस क्लब ते गॾु थिया आहिनि। साथियो, सिंध उहा मुक़दस धरती आहे जंहिं ते हमेशह ज़ालिम ऐं जाबिर माण्हुनि का कई आहे। पोइ मज़हब जे नाले ते मोहम्मद बिन कासिम हुजे, अरगून हुजनि, तुरखान हुजनि, अंग्रेज़ हुजनि, उन्हनि हमेशह सिंध धरती ते का कई आहे। लेकिन सिंध जे जोधनि ऐं सिंध जे ख़मीर मां पैदा थियल नौजवाननि उन्हनि माण्हुनि सां हमेशह मुआदो अटकायो आहे ऐं पंहिंजे धरती जे नंगनि ऐं दंगनि लाइ विड़ियो आहे। बेरोज़गारी ऐं इन्हनि सभिनी खां वॾे में वॾो मसइलो असां वटि आहे धारी आबादकारी। कातल हुआ उहे धारिया हुया धारी आबादकारियुनि मां हुया। जीअं हाणे कुझु ॾींहं पहिरीं बिलावल काका जो क़तल थियो हैदराबाद में पकोड़ा चौक ते, उहो बि अफ़गानी पठाण हुया जेके धारिया आहिनि। असीं जेकी सिंध क़ौम जेके सिंध में रहंदड़ सिंधी क़ौम आहे उहा हाणे इहो सम्झे थी त हिते जेको आहे न दुबई आहे न स्विट्ज़रलैंड आहे न ई कैनेडा जेको मुल्क जेका कुंड आहे जिते अफ़गानी अची करे हिते कारोबार था कनि। हिन जो कारोबार जेको सिर्फ़ु इहो ई आहे चर्स, अफ़ीम या मंशा जेको विकिरो था कनि हिते, ऐं सिंधी क़ौम खे उन में मुब्तला था कनि। हिननि खे कुझु ॾींहंनि खां जेको बिलाल काका जो मसइलो हले पियो जंहिंमें सिंध में सरपा एहतजाज हलनि पिया, उन में अॼु शाहपुर चाकर जे जेके बि हिते सियासी तौरु शागिर्द जेके आया आहिनि हिते उन्हनि सभिनी खे जस हुजे ऐं सिंध शागिर्द सभा खे बि जस हुजे जिन काल ॾिनी आहे। हाणे अफ़गानी जेके हिते मुसलसिल ॾहाकनि खां हिते अचंदा पिया अचनि, उहे न सिर्फ़ु असांजो जेको रोज़गारु आहे उनजो हक़ कसो थो वञे असांखां, बल्कि उहे हिते अची करे मंशात फैलाइनि था। मंशात खां अलावा उहे अची करे हिते हाणे त अची करे हिते असांजे सिंधियुनि खे क़तल था कनि। असां ज़ात परस्ती खे वधीक था ॾिसूं। अगरि को असांजे ज़ात जे विच में का माण्हू का धारी माण्हू अची करे का बनी वठे थी त पोइ आहे त जेकी धारी आबादी आहे अफ़गानियुनि समेत जेका ॿी धारी आबादी आहे उहा सिंध छॾे वञनि। थैंक यू।